हदीस में अचे तो जॾहिं ई नमाज़ी मरे तो नेक साल बानो मरे तो वो फरिश्ता अचनि था खुशबूदार रुमाल खणी खूबसूरत सोना चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकंदा पोइ हिन वटि अचनि था الذين تتوفاهم الملائكة طيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة 14 सिपारो सूरत नहल कुरान तोहफा में फरिश्ता अचनि था खूबसूरत सोना जन्नत जा पट ऐं रेशम जा रुमाल खणी अचनि था पोइ हिन जे पेरनि वॼी बीहनि था वो चवंदा सलामुन अलैकुम अदा तो ते रब जूं रहमतूं हुजनि रब जूं रहमतूं बरकतूं हुजनि तो ते घबरा न परेशान न थी उदखुलुल जन्नत तुंहिंजे मरण जी देर आहे पर तुंहिंजी जन्नत में पहुचण में देर न आहे या कब्र बज़ाहिर मिटीअ जो ढेर आहे सामी सोड़ी आहे पर या कब्र तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग थिए ये रुमाल खणी बीहंदा पोइ हिन जे रूह खे चवंदा हलिया या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया हलिया हिन जे रूह खे चवंदा हलिया तो दुनिया में तकलीफ़ूं बर्दाश्त करे दुख बर्दाश्त करे कुत्र वांगे गब्बा गब्बा थी करे पंहिंजे रब खे राज़ी कयो रब फरमाइदो हाणे हलिया त मां तोखे पंहिंजो दीदार कराए जन्नत जे हिंदुरनि में लोॾे करे तोखे राज़ी कयां हदीस में चए थो पोइ हुनजो रूह हुनजे जिस्म मां ईअं थो निकिरे जीअं अटे मूं वार निकिरी वियो जीअं खलीअ जो मुंहुं खोलियो त पाणी निकिरी वियो बच्चे के अम्मा थन ॾींदी आहे पोइ बच्चे खे निंड अची वेंदी आहे पोइ अम्मा पंहिंजे बच्चे जे वात मां बुबड़ो कढंदी आहे बच्चे खे निंड में ख़बर ई न पवंदी आहे हिन जो साह बि ईअं निकिरी वञी जन्नत में थो पहुचे दुआ कयो आख़िरी वक़्त में असां सां ईअं हालात थियनि इन जो मिसाल ईअं अथव जे पिंजरे में पखी हुजे वो पिंजरो वही कंहिं बाग में रखो पोइ बाग में कोयल भी पई थी बोले बुलबुल भी पई थी बोले तितरनि जी भी तिर लगी पई आहे झिरकियुनि जी भी झिरमिर लगी पई आहे पोइ पिंजरे वारो पखी पिंजरे खे तो ठूंगा पाईंदो त मूंखे भी जा मिले त निकिरी वञी यारनि सां आज़ादी सां घुमा बाग में आहे या न ठूंगा भी पाईंदो ये जन्मलाई मुसलमान ही नमाजी दीनदार मरे तो हदीस में जे तो 7 आसमान जा पर्दा खया था वञनि जन्नत जा 8 ही दरवाजा हिन जाॾो खोलिया था वञनि नेकनि सालनि जे रूहनि खे ॾिसे थो पियो जन्नत जे बागनि में पखियुनि जी सूरत में पिया था उॾामनि पोइ फरिश्ता हिन खे चवंदा हलिया पोइ हिन जो रूह ईअं थो निकिरे जीअं पिंजरे जो दर खोलियो त पखी उॾामी वियो इन जो रूह भी उडरी वनी जन्नत जे बागल में तो दुआ कयो असां जो रूह भी ये वनी आई बेनमाजी फाजर ऐं फासिक यो जन्म मरंदो आहे बाबा कैदीअ जी सज़ा वधी वेंदी त पछाड़ी में मौत फांसीअ ते चाढ़ींदसि बेनमाजी कैदी आहे नमाज नथो पढ़े रोज़ानो 80,000 साल जहन्नम जी सज़ा वधेसि थी हिकिड़ी नमाज वई हल बाबा 80,000 पोइ जंहिंमहिल जी सज़ा इंतिहा ते थी पहुचे पोइ रब फरिश्तनि खे फरमाए थो बसि हाणे हिन जो साहु कढी सिधो जहन्नम में वञी विझाए सिजीन जेल खाने मां तव्हां खां पुछां थो नमाज़ मुसलमाननि जे लाइ या काफ़रनि जे लाइ तव्हांखे थी छा वियो आहे हेॾा असांजा आलम बुज़ुर्ग वाइज़ करे करे मरी विया अमेको साहब वियो हलियो मौलाना सनाउल्ला जत्तो वियो हलियो रिंद साहब वियो हलियो मौलाना गुल हसन वियो हलियो मौलाना ईसा वियो हलियो असांजी ॾाढी अची थी वई 51-52 साल उमिरि थी वई आहे
रात जी वाइस था ॿुधो पोइ बि निमाज़ नथा पढ़ो। आहे छा मुसलमान? कुरान मजीद में अल्लाह से फमवामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़ा। पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुक्म कयो। रब फरमाए थो ला नसअलुका रिज़्क़ा, मां तव्हां खां मानी कोन थो घुरां, पैसा तव्हां खां कोन थो घुरां, तव्हां खां पीरनि वांगुरु ॾनो ऐं पुगर कोन थो वठां। नहनु नरज़ुकुका, अल्लाह साईं फरमा नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन खे नमाज जो हुक्म कयो। मुंहिंजो वाइदो आहे नमाज जे करे तव्हांखे बि रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चन खे बि रोज़ी ॾींदुसि। 16 सिपारो था सूरत ता खोले वञी ॾिसो, नमाज जे करे रोज़ी मिलंदी। असांजा हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा, हिकिड़ो नौजवान हुयो, रात जो घर आयो, पोइ बच्चा हिन जा सुता पिया निंड में, न्याणियूं घरवारी खे चई त हिन नमाज़ पढ़ी आहे। चई घर में का शइ कान, ई खाइण जे लाइ न अटो न चांवर, रोई रोई मस सुता आहिनि, नमाज़ जे लाइ उथारिया आहिनि, वरी चवनि त मानी, त पोइ मानी किथां आणे, हिते का शइ आहे ई कान। वो भी कोने कोयो पंहिंजे घरवारी के चई, अल्लाह जे कुरान में रब फरमायो आहे पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के नमाज जो हुक्म कयो। नहनु नरज़ुकुका, मुंहिंजो वाइदो आहे नमाज जे करे तव्हांखे भी रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चन खे भी रोज़ी ॾींदुसि। माईअ उथारियो पुटनि खे, न्याणियुनि खे, त बाबा नमाज पढ़ो, चङे तो तव्हांखे चयो नमाज पढ़ो। नमाज पढ़ी बस कयूं, दरवाज़ो खड़की, सब चयो सुभान अल्लाह। हमरा जो ॿार वञे त हिकिड़ो हमरा जवान मथे ते पिंड मानीअ जो, बोर जी देगड़ी, तस चांवरनि जो, अदा केरु हुई? चई बसि इहा मानी खाओ। हुन चयो साईं केरु? चई मां फलाणे महले में पियो रहां, मूं वटि हिकिड़ो महिमान आयो, दिली दोस्त, हुन जे लाइ पुरतकल्लुफ़ मानी कयमि, देसी मुर्गी, चांवर, भाॼी, पर महिमान सां कंहिं ॻाल्हि ते बहस थी पियो, महिमान कावड़जी हलियो वियो त मां तुंहिंजी मानी न खाईंदुसि। मां घर वारे खे चयो त महिमान मानी न खाधी आहे त असां बि न खाईंदासीं, इहा मानी ॾे। बसि उहा मानी मथे ते खयमि, भोग जी देगड़ी, चई जीअं जो मां तुंहिंजे दरवाज़े ते पहुतुसि त मुंहिंजा पेर रुकिजी विया। बसि मुंहिंजो मानी हिन जो नसीब, बसि मानी खा। कुरान में रब सच फरमायो, पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुक्म कयो। नहनु नरज़ुकुका, मुंहिंजो वाइदो आहे तव्हांखे रोज़ी मां ॾींदुसि। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा। रब फरमायो जेको मुंहिंजे ज़िक्र खां, ज़िक्र छा आहे? इन्न सलात लिज़िक्री, नमाज ज़िक्र आहे, दुरूद भी नमाज में, जिक्र भी नमाज में, हमद भी नमाज में, तिलावत भी नमाज में। जेको मुंहिंजे नमाज खां मुंहुं मोड़ींदो, रब फरमाए मुंहिंजो वाइदो आहे मां हुन जो गुज़रान तंग करे छॾींदुसि। भली करोड़पति हुजे, अरबपति हुजे, सुकून जी ज़िंदगी न गुज़रंदसि। कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजे देरे खे बाहि लॻी वई, कंहिंमहिल फोन ईंदसि बिजली जी छाट लॻी, घर सॼो सड़ी हुई, कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजी ट्रक जेका कराची खां अचे पई सामान सां, रोहड़ी बाईपास ते कल्टी थी पई। कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजी 5 लखनि जी मेंह मरी वई, कंहिंमहिल फोन ईंदसि हादसो थी वियो, तुंहिंजो पुटु सीरियस अस्पताल में पियो अथई। अल्लाह साईं फरमायो जेको मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे नमाज़ खां मुंहुं मोड़ींदो, मां ईअं ज़िंदगी ज़ाहिर करे छॾींदुसि।